टंडोबागो में फुरन खिलाफ एहतजाज। इकबाल खोसो जो मीडिया सेंटर सिंध आॾो इंसाफ़ लाइ दाहूं। टंडोबागो में वधंदड़ बदअमनी, फुरन ऐं पुलिस जी लापरवाही खिलाफ शहरनि में ख़ौफ़ जी फिज़ा छायल आहे। हुंडस में मोहम्मद इकबाल खोसो पारां अली गुलाम खोसो जे हलंदड़ सोशल मीडिया सेंटर सिंध अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जिते हिन मीडिया आॾो इंसाफ़ जी फ़रियाद कई। इकबाल खोसो ॿुधायो त कुझु ॾींहं अॻु टंडोबागो शहर जे वेझो इन सां मोटरसाइकिल फुर जो वाक़ियो पेश आयो, जंहिं बाबति SSP बदीन, DSP टंडोबागो, SHO टंडोबागो इन्हनि वटि बार बार दाहूं ॾिनियूं, पर का बि अॻु भराई न थी। हुन वधीक चयो त ताज़ो गुज़िरियल राति ॿीहर संदसि राइश वारी घिटीअ मां मोबाइल फुर कयो वियो आहे, जंहिंजी रिपोर्ट पिणु टंडोबागो थाणे ते दाख़िल कराई वई आहे। पर उन वाक़े खां पोइ हू जॾहिं थाणे ते वापसि घर पहुतो, ॿ मुंहुं ढकियल माण्हुनि खेसि रोके सख़्त धमकियूं ॾिनियूं। इकबाल मुताबिक़ उन्हनि जवाबदारनि चयो, जेकॾहिं कंहिं रिपोर्ट या ख़बर खे मीडिया ते आंदो वियो त तोखे क़तल कंदासीं, तुंहिंजो खून वाहे ॾींदासीं। इकबाल खोसे जो चवणु आहे त संदसि लाइ जीअण जजाल बणिजी वियो आहे। पुलिस तहफ़ुज़ ॾियण बदिरां ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हुन चयो त हू बार बार दाह कूक करे रहियो आहे, पर ॿुधण वारो केर बि न आहे। DIG हैदराबाद, IG सिंध, इंसानी हक़नि जे इदारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते इंसाफ़ मुहैया कनि। इकबाल खोसो ख़बरदार कयो त जेकॾहिं जल्द खां जल्द संदसि दाहनि जो अज़ालो न कयो वियो त हू मजबूरन पंहिंजी जान वठी छॾींदो, जंहिंजी ज़िम्मेवार टंडोबागो पुलिस, ख़ासि तौर ते SHO, DSP ऐं SSP बदीन ते आयद थींदी। हीअ एहतजाज ह्यूमन राइट्स पाकिस्तान जे मीडिया कोऑर्डिनेटर अली गुलाम खोसो जी मौजूदगी में सोशल मीडिया सेंटर सिंध आॾो कयो वियो, जिते अली गुलाम खोसो पिणु मुतासिर शख़्स लाइ इंसाफ़ जी अपील कई आहे। सोशल मीडिया सेंटर सिंध SHO टंडोबागो, DSP टंडोबागो सभिनी वटां हाली दाही थियो आहियां। ऐं ग़रीब माण्हू आहियां, मुंहिंजो मोबाइल बि रिकवर न थियो। मूं ट्रेस जे लाइ उते दरख़्वास्त बि ॾिनी हुई SP ऑफिस में, पर आउं ग़रीब माण्हू आहियां, मूं उन्हनि खे पैसा न ॾिना, इन करे उन्हनि मुंहिंजो मोबाइल ट्रेस न कयो ऐं न ई रिकवर थी सघियो। उहो जिन मोबाइल मुंहिंजो खयो हो उहो बाक़ाइदा शहर में हलनि पिया, घुमनि पिया, मोबाइल हलाइनि पिया, ऐं पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार करण लाइ तयारु न आहे। ऐं उनखां बाद में ताज़ो वरी राति 11 बजे मूंखां दुबारा फुर्ती आहे। आख़िर मूं कहिड़ो ॾोह कयो? आख़िर छाजे लाइ मूंखां फुर्ती रही आहिनि? आख़िर पुलिस आख़िर कहिड़े कम जी आहे? आख़िर सिर्फ़ु सफ़ीना जे पैसा चर्च आफ़ी में भंगिया पैसा खायो वेठी आहे। गली गती में चर्च बि मिले, आफ़ी बि मिले, हर नशो मिले पियो। ऐं ग़रीब शरीफ़ माण्हू पंहिंजी गलियुनि मां पंहिंजा ॿार बचा वठी नथा वञी सघनि। ऐं इंतिज़ाम आहे सो बसि रुॻो माल मिलण में पूरी आहे। इन कार्य निधियुनि खे असांखे को बि इंसाफ़ न आहे मिलियो। ऐं IG सिंध खे इंसाफ़ जे लाइ पंहिंजे लाइ अपील थो कयां, महिरबानी करे मूंखे मुंहिंजी शयूं रिकवर कराए ॾिनी वञनि। मुंहिंजो 1.5 महीने में 2.5 लख रुपया मूंखां फुर्ती आहे, 3 लख रुपया सामान मूंखां फुर्तियो आहे। आख़िर मूं मिसकिन कहिड़ो ॾोह कयो? आख़िर जेकॾहिं मुंहिंजो सामान रिकवर हफ़्ते 10 ॾींहंनि अंदरि न थियो, ऐं थाणे जे अॻियां पंहिंजे पाण खे बाहि ॾींदसि। ऐं इहो अॼु इंतिज़ाम खे ॿुधाए थो छॾियां, ऐं सॼी ज़िम्मेदार टंडोबागो थाणे जे इंतिज़ाम में हूंदी। SSP बदीन, SHO टंडोबागो ऐं DSP टंडोबागो हूंदा। ऐं 10 ॾींहंनि अंदरि मुंहिंजी चोरी वापसि न थी, ऐं पंहिंजे पाण खे बाहि ॾींदा थाणे जे अॻियां, टंडोबागो थाणे जे अॻियां।